अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां हाफ़िज़ अब्दुर्रऊफ़ टांवरी अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। क़ुर्बानी जा ॾियारा भलारा ॾींहं ज़ुल्हिज्जा हली रहिया आहिनि। इन उनवान सां क़ुर्बानी जा फ़ज़ाइल ऐं मसाइल तव्हांखे ॿुधाइणु ज़रूरी ऐं मुनासिबु सम्झां थो। क़ुर्बानी हिकु बहितरीनु ऐं अल्लाह ताला वटि हिननि ॾींहंनि में महबूब अमल आहे। एतिरा ॾींहं भला आहिनि जो अल्लाह ताला हिन जो कसम क़ुरान मजीद जे अंदरि खयों आहे। फरमाई वल फ़ज्र वलयालिन आशिर, कसम आहे मूंखे फ़जर जो ऐं कसम आहे मूंखे 10 रातियुनि जो। दुनिया जो उसूल हूंदो आहे अल्लाह ताला दुनिया जे अंदरि हमेशह कसम उन्हनि शयुनि जो असां तव्हां खणंदा आहियूं जंहिंसां तव्हां सां प्यारु कंदा आहियूं, जंहिंखे तव्हां सां इज़त ऐं मान ॾींदा आहियूं, जेके भलियूं ऐं प्यारियूं शयूं हूंदियूं आहिनि। मसलन क़ुरान आहे, काबतुल्ला आहे, मस्जिद आहे, अल्लाह आहे, नबी साईं जो कसम खणंदा आहियूं। बहरहाल हीअ त अलॻि हिकु उनवान आहे त अल्लाह खां सवाइ कंहिंजो कसम न खणिजे। बहरहाल अल्लाह ताला हिननि 10 रातियुनि जो कसम खयों आहे। मालूम थियो त 10 रातियूं वरी फज़ीलत वारियूं आहिनि, वरी बरकत वारियूं आहिनि। सूरत हज जे अंदरि फरमायो आहे लन यनालल्लाह लुहूमुहा वला दिमाउहा वलाकिन यनालुहु तक़वा मिनकुम। अल्लाह ताला खे न गोश्त जी ज़रूरत आहे, न खून जी ज़रूरत आहे। अल्लाह ताला तव्हांखे तक़वा ॾिसणु चाहे थो। छो जो सूरत हुजरात जे अंदरि बि अल्लाह ताला जा अल्फाज़ आहिनि, ईअं न फरमाइनि त गाॾी वारे जी, बंगले वारे जी, इज़त वारे जी, शोहरत वारे जी मूं वटि वधीक इज़त आहे। फरमाई दुनिया जे अंदरि मूं वटि उन जी इज़त आहे। इन अकरमकुम इंदल्लाहि अतकाकुम, बेशक अल्लाह वटि इज़तदार उहे बि आहिनि जेके मुतक़ी ऐं परहेज़गार आहिनि। इहा तक़वा अल्लाह ताला रोज़े जे अंदरि, निमाज़ जे अंदरि, ज़कात ऐं हज जे अंदरि बि रखी आहे। त अहिड़े तरीक़े सां अल्लाह ताला इहा पाकाई हिन क़ुर्बानी जे अंदरि बि रखी आहे। नबी साईं फरमायो जॾहिं इंसानु क़ुर्बानी करे थो चटी सम्झी करे न, रज़ा ऐं ख़ुशी सां अल्लाह ताला जे रज़ा जे ख़ातिर जेकॾहिं क़ुर्बानी करे थो, फरमाई उनजे जानवर जे खून ज़मीन ते किरण खां पहिरियां अल्लाह ताला उन्हनि जी मग़फ़िरत जो ऐलान करे छॾींदो आहे, उनजे जज़्बे खे क़बूल कंदो आहे। जीअं अल्लाह ताला हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ुर्बानी क़बूल कई हुई, ईअं अल्लाह ताला हिन उम्मत जी क़ुर्बानी खे बि क़बूल फ़रमाईंदो आहे। पर क़ुर्बानी जे लाइ बि कुझु शर्त आहिनि। सभ खां पहिरीं क़ुर्बानी जो वरितल जानवर हलाल माल सां हुजे, ईअं न को हराम माल जो, को रिश्वत ऐं व्याज जो न हुजे, ग़ैर जाइज़ तरीक़े सां कंहिं ग़रीब ऐं मिस्किन जो हक़ खाधल न हुजे। त इहो पहिरों शर्त आहे क़ुर्बानी जे लाइ। ऐं ॿिए नंबर ते आहे त अल्लाह ताला जे रज़ामंदी ज़रूरी आहे, अल्लाह ताला जे नाले सां हुजे। अल्लाह ताला जे नाले खां अलावा क़ुर्बानी न हुजे। छो जो नबी साईं फरमायो क़ुरान मजीद जे अंदरि बि आयतूं आहिनि, कुल इन सलाती व नुसुकी व महयाया व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। नबी साईं फरमायो मुंहिंजो जीअण, मुंहिंजो मरण, मुंहिंजो हर शइ तुंहिंजे लाइ आहे। हिते बि अल्लाह ताला सूरत कौसर जे अंदरि पंहिंजे नबी खे हुकुम फरमायो फसल्लि लिरब्बिका, निमाज़ पढ़ पंहिंजे रब जे लाइ। ईअं न चई जो पंहिंजे पीर जे लाइ, पंहिंजे नबी जे लाइ, या कंहिं ॿिए पैगम्बर जे लाइ, या कंहिं अबे जे लाइ, या ॾाॾे जे लाइ। नबी साईं खे ईअं हुकुम कयो हुयो त फसल्लि लिरब्बिका, निमाज़ पढ़। पर ॿिए नंबर ते शर्त आहे त अल्लाह ताला जे रज़ामंदी हुजे। छो जो नबी साईं खे बि अल्लाह ताला ईअं हुकुम कयो फसल्लि लिरब्बिका वनहर, निमाज़ पढ़ पंहिंजे रब जे लाइ, वनहर ऐं क़ुर्बानी कर। त हिते अल्लाह ताला पंहिंजे रज़ामंदी जे लाइ उनखे हुकुम कयो आहे। हर हिकु कमु नबी साईं जी सीरत जे मथां हुजे, जीअं नबी साईं करे विया ईअं असांखे करणु घुरिजे त नालो अल्लाह ताला जो हुजे। ऐं टे नंबर ते शर्त इहा आहे त हुन में ॾेखाव न हुजे त मां पर साल क़ुर्बानी कई। माण्हू चवनि त फलाणो क़ुर्बानी करे थो, फलाणो हे करे थो, त ॾेखाव न हुजे। छो जो नबी साईं जी हदीस आहे इन यसीर रिया शिरकुन, बेशक थोरो रिया बि शिरक आहे, त हिन में शिरक बि न हुजे, ख़ासि अल्लाह ताला जे रज़ामंदी जे लाइ हुजे। ऐं इन ॾींहंनि में महबूब अमल इहराक़ दम, खून जो वहाइणु आहे। जेको इंसानु हलाल माल सां अल्लाह ताला जे रज़ा जे ख़ातिर उन में ॾेखाव कोन आहे, ख़ुशी सां, बल्कि चटी सम्झी करे न, जेको ख़ुशी सां क़ुर्बानी करे थो, उन जानवर जे खून किरण खां पहिरियां अल्लाह ताला उनजे क़ुर्बानी खे, उन्हनि जे जज़्बनि खे क़बूल करे वठे थो। जीअं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी क़ुर्बानी खे क़बूल कयईं। उन खां बाद में ज़िबे जा कुझु अहकाम आहिनि। त ज़िबे करणु वक़्तु बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर जो पढ़णु ज़रूरी आहे। छो जो सूरत अनाम जे अंदरि 118 नंबर आयत आहे। अल्लाह ताला फरमायो फ़कुलू मिम्मा ज़ुकिर स्मुल्लाहि अलैहि इन कुंतुम मुमिनीन। नबी अल्लाह ताला फरमायो त उन शइ खे खाओ जंहिं शइ जे मथां अल्लाह ताला जो नालो खयों वञे। पर सूरत अनाम जे अंदरि वरी 121 नंबर आयत ताकुलू मिम्मा लम युज़कर स्मुल्लाहि अलैहि व इन्नहु लफ़िस्क, जंहिं शइ जे मथां अल्लाह ताला जो नालो न खयों वञे, इन्नहु लफ़िस्क, बेशक इहो गुनाह, इहो तव्हां न खाओ। हिते नबी साईं अल्लाह साईं झलियो आहे त उहो माल न खाओ, उन जानवर जो गोश्त न खाओ जंहिंजे मथां अल्लाह ताला जो नालो न खयों वञे। यानी बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पढ़णु ज़रूरी आहे। ऐं क़ुर्बानी जे वक़्त में कुझु कासाई ग़लती करे विझंदा आहिनि, जंहिंमां वॾे में वॾी हिकिड़ी इहा ग़लती आहे जानवर खे ज़िबे करण खां बाद फ़ौरन उनजा जंग खोलजनि, उनजा पेर खोलजनि। छो जो न खोलण जो नुक़सानु इहो हूंदो आहे
जो जानवर छड़ी न हणण जे करे उनजी जान सही न निकिरी सघंदी आहे, साह अञा बाक़ी हूंदो आहे त इहो बि हिकु नुक़सानु आहे। जानवर खे साह कढणु ॾिजे, उन खां बाद उनजी खल वग़ैरह लाहिजे। ऐं ॿिए नंबर ते नुक़सानु इहो थींदो आहे रस्ते ॿधण जो, यानी जंग न खोलण जा, त जेको खून हिकिड़ो दम हूंदो आहे, जेकॾहिं उहो छड़ी न हणण जे करे न निकितो त खून गोश्त जे अंदरि बदबू हूंदी आहे, जेके ॼाण वारा आहिनि उनखे उहा महसूसु थींदी आहे। ऐं ॿिए नंबर ते मुंहुं ओला तरफ़ करे जानवर खे लेटाइजे, पंहिंजो मुंहुं ओला तरफ़ कजे, नियत कजे त अलाह ताला जे रज़ा जे ख़ातिर ई कोई रहियो आहियां। बहितर आहे त मालिक जेको क़ुर्बानी करे थो पाण उनखे ज़िबे करे, न त उते मौजूदु रहे घटि में घटि, ऐं ईदगाह में वञी करे पंहिंजे जानवर खे ज़िबा करे, रसी जेका उनजी ख़ैरात करे, ऐं उनजी खल खे बि ख़ैरात में ॾिए। जे रसी जेकॾहिं ख़ैरात में नथी वञे 200-300 जी, त ओतिरी ख़ैरात करे। उन खां बाद में जानवर जी मुंडी, जानवर जा पेर वग़ैरह जेके हिकु पासे ॾिना वेंदा आहिनि, इहा ग़लति आहे। बराबरि सां उनखे गोश्त खे विरायो वञे, गोश्त जा टे हिसा तक़सीम करे हर हिकु इंसान 7 भाङनि मां पहिरियों पंहिंजे रिश्तेदारनि ऐं दोस्तनि जे लाइ, ॿियो ग़रीबनि ऐं मिसकीननि लाइ, टियों पंहिंजे लाइ, इहे 3 हिसा करणु लाज़िम हूंदा आहिनि। इन खां अलावा वॾो जानवर आहे त 7 हिसा करे, जेकॾहिं नंढो जानवर आहे त उनमें हिकिड़ो काफ़ी आहे। बाक़ी जानवर केतिरो हुजे, कहिड़ो हुजे, जा तमामु वॾा मसाइल आहिनि जेके हिन वीडियो में बयानु नथा करे सघजनि। तमामु आम मुसलमान खे ख़बर हूंदी, पर जेकॾहिं शरीयत खां अलावा जेकॾहिं 8 हिसा करे थो, या ॿियो कुझु करे थो, या ग़ैर शरई अमल करे थो जेको सुन्नत जे मुताबिक़ न आहे, त इहा क़ुर्बानी क़ाबिल क़बूल न आहे। बजाए इन जे जेको सीरत खां अलावा क़ुर्बानी करे थो, या कोई बि अमल करे थो, चाहे निमाज़ आहे, रोज़ो आहे, नबी साईं जी सीरत खां अलावा आहे, त क़बूल त पंहिंजी जाइ ते, इहा क़यामत वारनि जी मुंहं में हई वेंदी, ऐं जो डबल गुनाह वग़ैरह थींदो आहे। ज़िबे करण वारो जेकॾहिं मालिक पाण आहे त बहितर आहे। नबी साईं हज़रत अम्मा फ़ातिमा खे फरमायो हो त जेकॾहिं क़ुर्बानी करे थी त पाण कर, न त उते मौजूदु रह। त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं इंसानु पाण क़ुर्बानी नथो करे, ॿिए कंहिं कासाई खे उजरत ते घुरायो आहे, त उन कासाई खे उजरत में न रसो ॾिनो वेंदो, न खल ॾिनी वेंदी, न गोश्त मां कुझु हिसो ॾिनो वेंदो, बल्कि उनखे पंहिंजे जेब मां, खीसे मां उहा अलॻि उनखे उजरत ॾिए। इहो हिकु शरई मसइलो आहे, छो जो क़ुर्बानी जी गोश्त अलाह ताला जे रज़ा जे ख़ातिर आहे, इन जे करे उनखे ॾिजे। बाक़ी क़ुर्बानी जे जानवर जी ख़ूब परवरिश कजे। नबी साईं जी हदीस मुबारक आहे त क़यामत जे ॾींहुं इहो जानवर तव्हांजे लाइ जन्नत जी सुवारी थी करे तव्हांखे जन्नत ताईं पहुचाईंदो। दुनिया जो उसूल हूंदो आहे, जेकॾहिं असांखे काॾे वञिणो हूंदो आहे त असां टाइट सुवारी खणंदा आहियूं, भली सुवारी खणंदा आहियूं, नवीं गाॾी खणंदा आहियूं, हर शइ पूरो करे खणंदा आहियूं, मोबिल ऐं पेट्रोल वग़ैरह जो चेक करे खणंदा आहियूं, तव्हां त असांखे सफ़र में ॾुख ई न थिए। त हीअ जन्नत जी सवारी इन जे लाइ त बहितर ख़ूब मतारो हुजे। ऐं क़यामत जे ॾींहुं इन जानवर खे मीज़ान ऐं तराज़ू में रखियो वेंदो, इन जे खुरनि खे, इन जे पेशाब खे, इन जे बोल खे, यानी जे पाखाने वग़ैरह खे, सभिनि खे मीज़ान में तोरियो वेंदो। बाक़ी जेको माण्हू क़ुर्बानी नथो करे, मुसन्नद अहमद जे अंदरि हदीस मौजूदु आहे, नबी हुरैरा क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन वजद साअतन फलम युज़हि फला यक़रबन्न मुसल्लानन। जेको माण्हू जंहिंखे वसात ऐं ताक़त आहे, उनखे इस्तिताअत आहे, क़ुर्बानी करे सघे थो, माल वग़ैरह मौजूदु आहे इलाज, पर क़ुर्बानी नथो करे, नबी साईं फरमाए फला यक़रबन्न मुसल्लानन, इनखे को हक़ न आहे जो असांजी ईदगाह जे तरफ़ अचे। यानी नबी साईं दड़को ॾेई करे बाइकाट हुनजो कयो आहे, जेको ताक़त उनखे मौजूदु आहे पर क़ुर्बानी नथो करे, फला यक़रबन्न मुसल्लानन, इहो माण्हू असांजी ईदगाह जे क़रीब न अचे। ऐं नाई अरफ़ा जे ॾींहं जा बि कुझु अहकाम आहिनि, यानी अरबा जे ॾींहुं अॼु 4 ज़िलहज आहे, अरबा जे ॾींहुं 9 ज़िलहज आहे। अरबा जे 9 ज़िलहज यानी सुबुह फजर जी निमाज़ खां वठी करे तकबीर तशरीक़ असांखे चऊं त अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। अरबा जे ॾींहुं 9 ज़िलहज बीहे थी, सुबुह फजर जी निमाज़ खां वठी करे हर निमाज़ में, फ़र्ज़ नमाज़ खां बाद में ॾाढा हिकु दफ़ो चवणो आहे, हर मुसलमान मर्द औरत ते फ़र्ज़ु आहे इहा तकबीर तशरीक़ चवे अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। इहा तकबीर तशरीक़ आहिनि। 9 अरफ़ा अरबा जे ॾींहं खां वठी करे 13 ज़िलहज ताईं, यानी आचर जी शाम मग़रिब ताईं, इहे तकबीर तशरीक़ हर फ़र्ज़ नमाज़ खां बाद में हिकु दफ़ो ज़रूरु चवणा आहिनि। बाक़ी नबी साईं जूं काफ़ी सारियूं इन जी हदीसूं मौजूदु आहिनि, वज़ाहतूं मौजूदु आहिनि, तफ़सील मौजूदु आहिनि, फ़ज़ीलतूं बि मौजूदु आहिनि। ख़ुदि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरा में 11 साल रहिया, क़ुर्बानी कंदा आया। आख़िरी साल में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 2 दुंबा घुराया, हिकिड़ो क़ुर्बानी करे फरमायो त हीअ मुंहिंजे लाइ आहे, ऐं ॿियो क़ुर्बानी करे फरमायो त हीअ मुंहिंजी उम्मत जे लाइ जेका नथी करे सघे। त हीअ कुझु ज़रूरी मसइला ऐं मसाइल आहे जेके मां ज़रूरी ऐं मुनासिब सम्झा तव्हांखे ॿुधाइण जे लाइ। बाक़ी काफ़ी सारा मसइला आहिनि, शायदि मूंखां रहिजी बि विया हुजनि। अल्लाह ताला तव्हां असांजे क़ुर्बानी खे क़बूल करे, अल्लाह ताला तव्हां असांजे जोश ऐं जज़्बनि खे क़बूल करे। ऐं अल्लाह ताला इहो हुकुम बि कयो आहे फ़सल्लि लिरब्बिका वनहर। इन मां हिकिड़ो मसइलो बि मालूम थिए थो त क़ुर्बानी निमाज़ खां बाद कजे, छो जो क़ुर मजीद जी आयत जे अंदरि पहिरियां फ़सल्लि
पहिरां निमाज़ पढ़ पंहिंजे रब जे लाइ वन हर बाद में क़ुर्बानी जो हुकुम आयो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त तमामु उम्मत मुस्लिमान जे क़ुर्बानी खे क़बूल फ़रमाए। अल्लाह ताला असांजे जोश ऐं जज़्बनि खे क़बूल फ़रमाए। अल्लाह ताला क़यामत में असांजे इन खे निजात जो ज़रियो बणाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलाम। हाफ़िज़ अब्दुर रऊफ़ टांवरी।